अस्सलाम वालेकुम। सालिया पट इंसाइक्लोपीडिया जी दुनिया में भली कार। अज पाण छा पढ़दासीं? अज पाण कॉमन फ्रैक्शन के डेसिमल फ्रैक्शन में तब्दील कंदासीं। मतलब त सिंधी में छा चवंदासीं पाण? आम अणपूर के ॾाही अणपूर में तब्दील कंदासीं। ही स्टार्ट करण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो त चैनल सब्सक्राइब करे वठो, जीअं असांजूं ईंदड़ वीडियो तव्हां ॾिसी सघो ऐं तव्हांखे नोटिफिकेशन मिले त बाबा वीडियो अची वई आहे, तव्हां ॾिसो। ठीक है, बिस्मिल्लाह करे स्टार्ट क्यों था। सभी का पहिरों मिसाल आहे त जेकॾहिं हिकु भाङे ॿ लिखियल हुजे, ही आमणपूर आहे नी, आमणपूर आहे, हिन खे हाणे ॾाही अणपूर में कीअं कन्वर्ट कजे? कुझु न आहे करिणो, पाण जेको मथियो आहे हुनखे विच में रखी हेठे सां वंड करे छॾिणो आहे। मथियो भले छा बि हुजे, हिते हिकु आहे त हिकु रखियो आहे ऐं हेठि घणा आहिनि ॿ, ॿिनि सां वंड करे छॾिणो। हाणे हिकु नंढो आहे ॿिनि खां त खोड़ो न लॻंदो। पाण छा कंदासीं, हेॾे ॿुड़ी ॾेई ऐं ॾाही ॾींदासीं ऐं हेॾे ॾींदासीं हिकु ॿुड़ी। तक़सीम त तव्हांखे उमेदु आहे त ईंदो। हाणे घणे 10 थी विया, घणे भेरे खोड़ो लॻो? ॿिनि जो खोड़ो 5 भेरे लॻो 10 ते। हेॾे 5 लिखंदासीं, हेॾे 10, घणा बचिया? 0 बची। ही पंहिंजो छा आहे? जवाबु आहे। इहो ई ॾाही अणपूर आहे। हिते पाण लिखंदासीं 0.5, 0 ॾाही 5। ठीकु आहे, मतिलबु कुझु न आहे करिणो, जेको बि मथियो हूंदो हुनखे अंश खे छेद सां डिवाइड करिणो आहे, ॾाही में जवाबु ईंदो उनखे जॾहिं पूरो पूरो वंड थी वञे त मतिलबु उहो पंहिंजो ॾाही अणपूर में तब्दील थी वियो। ॿी मिसाल ॾिसूं था। चोवीह भाङे 4। हाणे मथे खे मतिलबु 24 खे 25 भाङे 4। पाण 25 खे मथे रखंदासीं ऐं चैन सां डिवाइड कंदासीं, वंड कंदासीं। घणे भेरे खोड़ो लॻो? 4 चौक 16, 4 चौक 16, 5 चौक 20 ऐं 6 चौक 24। 6 भेरे लॻो। घणा बचिया? बाक़ी हिकु बचियो। हाणे हिक ते चैन जो खोड़ो नथो लॻे त हेॾे ॾींदासीं ॾाही ऐं हेॾे ॿुड़ी अची वई। घणे भेरे खोड़ो लॻो? 10 ते। 2 भेरे लॻो। 8 ते आहे, बाक़ी घणा बचिया? 2। ठीकु आहे, हाणे ॾाही आयल आहे त पाण हेॾे ॿुड़ी ॾेई सघूं था। घणा थी विया? 20। 4 जो चैन जो 20 ते घणे भेरे लॻो? 5 भेरे। बाक़ी घणा बचिया? 0। ही ॾाही में कन्वर्ट थी वियो। हिते पाण लिखंदासीं 6 ॾाही 5। ही पंहिंजो ॾाही अणपूर आहे। हाणे मिसाल तव्हांखे होमवर्क था ॾियूं। होमवर्क सम्झी त तव्हां इनशाला विया हूंदो। जेकॾहिं को बि मसइलो हूंदो त होमवर्क ऐं कमेंट, होमवर्क तव्हां कमेंट में ॾियो ऐं को बि मसइलो हुजे हू बि तव्हां कमेंट में शेयर करे सघो था। होमवर्क कहिड़ो आहे? ही होमवर्क तव्हां कमेंट में शेयर कयो। पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़। मिलूं था नई वीडियो में।